बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मां आहियां हाकिम अली नारेजो। अॼु असांजे मौज़ू ते डिस्कस कंदासीं, उहा आहे ग़िज़ाइयत ऐं ग़िज़ाइयत जा तरीक़ा। असां जॾहिं पंहिंजे आसपास जे माहौल में नज़र फिरायूं था त दुनिया जी काई बि शइ बिना कंहिं तवानाईअ जे चुरपुर नथी करे सघे। जीअं हिकु हलंदड़ पखो हुजे त उहो बिजलीअ जो सहारो वठे थो, ॿरंदड़ बल्ब हुजे त बि बिजलीअ जी तवानाई इस्तेमालु करे थो, कार हुजे या मोटरसाइकिल हुजे उहा पेट्रोल या फ्यूल जी तवानाई वठे थी, हिकु जनरेटर आहे उहो जेसिताईं गैस या तेल इस्तेमालु नथो करे तेसिताईं हलण जे क़ाबिल न हूंदो आहे। अहिड़े तरह सां जेके मुख़्तलिफ़ जानदार आहिनि उन्हनि खे बि तवानाई घुर्बल हूंदी आहे। हाणे उहा तवानाई कीअं मिले थी या कहिड़े तरीक़े सां मिले थी, अचो त हुन ते कुझु गुफ़्तगू कयूं। ग़िज़ाइयत जंहिंखे असां अंग्रेजीअ में न्यूट्रिशन चऊं था, अचो सभ खां पहिरियों हुन ते गुफ़्तगू कयूं। अहिड़ो तरीक़ो जंहिंसां जानदार पंहिंजो खाधो हासिल करे ज़िंदा रही सघनि या पंहिंजी ज़िंदगी बरक़रार रखी सघनि, उनखे ग़िज़ाइयत चइबो आहे। ऐं उहे ज़रूरी मादा या केमिकल जेके असांजे जिस्म खे सिहतमंद रखनि या जिस्मानी उज़वनि जी ग़िज़ाई ज़रूरत पूरी कनि त उनखे ग़िज़ाई मादा या ग़िज़ाईअ जा जुज़ा चइबो आहे, जंहिंखे इंग्लिश में असां न्यूट्रिएंट चवंदासीं। हाणे उहे न्यूट्रिएंट कहिड़े तरीक़े सां मिलनि था या कीअं मिलनि था, अचो उन ते कुझु गुफ़्तगू हलूं। हाणे ग़िज़ाईअ जा तरीक़ा जंहिंखे असां न्यूट्रिशन जा मोड बि चवंदा आहियूं, मोड्स ऑफ न्यूट्रिशन, उहे ॿ थियनि था पिया। हाणे ग़िज़ाईअ जा ॿ तरीक़ा कहिड़ा आहिनि जिन सां खाधो ठाहे या हासिल करे सघिजे थो। हिकिड़ो आहे पाण तयारु कंदड़ ग़िज़ाइयत जो तरीक़ो, जंहिंखे असां इंग्लिश में ऑटोट्राफिक न्यूट्रिशन चवंदासीं। हाणे ही इस्तिलाह ऑटोट्राफ यूनानी ॿोली जे ॿिनि लफ़्ज़नि मां वरितल आहे। हिकु ऑटो जंहिंजी माना आहे पंहिंजो पाण, ऐं ॿियो आहे ट्राफ यानी माना आहे ग़िज़ा। जेकॾहिं हुन जी आसान वस्फ़ जे तरफ़ ॾे वञूं त अहिड़ो खाधे या ग़िज़ा खे तयारु करण जो तरीक़ो जंहिंमें जानदार पंहिंजो खाधो पाण साधन गैर नामियाती मादन जहिड़ो कार्बन डाइऑक्साइड, पाणी ऐं मादनियात खे इस्तेमालु करे तवानाई जी मदद सां तयारु कनि, उनखे पाण तयारु कंदड़ ग़िज़ाइयत चइबो आहे। या ईअं सम्झो आसान लफ़्ज़नि में असां ईअं चऊं त माना अहिड़ा जानदार जेके पंहिंजो खाधो पाण तयारु कनि त उनखे असां ऑटोट्राफिक ऑर्गेनिज़म या ऑटोट्राफ जानदार चवंदा आहियूं। हाणे हिन क़िस्म जी जेका ग़िज़ाइयत आहे उन जा ॿ तरीक़ा थियनि था, हिकिड़ा फोटोसाइंथिसिस ऐं ॿिया कीमोसाइंथिसिस। फोटोसाइंथिसिस हिकु अहिड़ो तरीक़ो आहे जेको रोशनीअ जी मदद सां ग़िज़ा तयारु करण में मदद करे थो, ऐं कीमोसाइंथिसिस वरी अहिड़ो तरीक़ो आहे जंहिंमें केमिकल जी मदद सां यानी जेके हुननि जे अंदरि मौजूदु केमिकल्स आहिनि, कीमियाई मादा आहिनि, उन्हनि खे इस्तेमालु कंदे हू पंहिंजी ग़िज़ा तयारु कंदो। ग़िज़ाईअ जा जेके तरीक़ा आहिनि इहे असां पढ़ियासीं। हाणे अचो त इन जी कुझु वधीक उन्हनि जे पार्ट यानी उन्हनि जे ट्राफ जे तरफ़ हलूं। ॿियो जेको हिन जो तरीक़ो आहे उहो आहे तयारु थियल ग़िज़ाइयत या हेटोट्राफिक न्यूट्रिशन। हाणे इहो जेको ही इस्तिलाह हेटोट्राफ आहे, इहो बि यूनानी ॿोली जे ॿिनि लफ़्ज़नि मां वरितो वियो आहे, जंहिंमें हिकिड़ो लफ़्ज़ आहे हेट्रो माना ॿिया ऐं ट्राफ माना ग़िज़ा। हाणे अहिड़ो खाधे या ग़िज़ा खे तयारु करण जो तरीक़ो जंहिंमें जानदार पंहिंजो खाधो पाण तयारु न कनि पर उहे ॿियनि जानदारनि मां तयारु थियल खाधो हासिल करे उनखे तवानाई ऐं वाधवे जे लाइ इस्तेमालु कनि, उनखे तयारु थियल ग़िज़ाइयत चइबो आहे। पहिरियों असां ऑटोट्राफिक ऑर्गेनिज़म जे बारे में पढ़ियोसीं, जेके पंहिंजो खाधो पाण तयारु कंदा आहिनि, ऐं ॿिया हूंदा आहिनि असांजा हेटोट्राफिक ऑर्गेनिज़म जेके तयारु थियल खाधे ते पंहिंजो गुज़ारो कनि था या पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि था। हाणे खाधे जी वसूली ऐं गुज़राइण जे अंदाज़ ते जानदारनि खे केतिरनि क़िस्मनि में विरायो विया आहिनि। हाणे असां उहे जानदारनि जा क़िस्म पढ़ंदासीं जेके मुख़्तलिफ़ तरीक़नि सां पंहिंजी खुराक या ग़िज़ा हासिल कनि था। खाधे जी वसूली ऐं गुज़राइण जे अंदाज़ ते जानदारनि खे हेठियुनि 9 क़िस्मनि में विरायो वियो आहे। नंबर 1 मुफ़्तख़ोर जानदार, जंहिंखे अंग्रेज़ी में असां पैरासाइट ऑर्गेनिज़म चवंदा आहियूं। ऐं नंबर 2 हिक ॿिए ते भाड़ींदड़ जानदार, जंहिंखे असां अंग्रेज़ी में साइम्बियोटिक ऑर्गेनिज़म चवंदा आहियूं। टियों हूंदो आहे गंधखोर जानदार, जंहिंखे असां अंग्रेज़ी में सिप्रोफाइट ऑर्गेनिज़म सॾियूं था। चौथों क़िस्म हूंदो आहे हर शइ हज़म कंदड़ जानदार यानी होलोज़ोइक ऑर्गेनिज़म। पंजों हूंदो आहे गोश्तखोर जानदार, जंहिंखे असां कार्निवोरस ऑर्गेनिज़म सॾियूं था पिया। छहों क़िस्म आहे हिन जो सब्ज़ीखोर जानदार, जंहिंखे असां अंग्रेज़ी में हर्बीवोरस ऑर्गेनिज़म चऊं था। ऐं सतों क़िस्म आहे हिन जो सभु कुझु खाईंदड़ यानी घणखोर जानदार, जंहिंखे अंग्रेज़ी में असां ओमनीवोरस ऑर्गेनिज़म सॾियूं था। अठों क़िस्म आहे जीतखोर जानदार, जंहिंखे अंग्रेज़ी में इंसेक्टिवोरस ऑर्गेनिज़म सॾियूं था। ऐं 9 हिन जो क़िस्म आहे मेवो खाईंदड़ जानदार यानी फॉरगिवोरस ऑर्गेनिज़म। हाणे अचो त इन्हनि जी डिटेल ऐं तबसरनि ते असां गुफ़्तगू कयूं। सभ खां पहिरियों आहे असांजो मुफ़्तख़ोर जानदार, जंहिंखे असां अंग्रेज़ी में पैरासाइटिक ऑर्गेनिज़म सॾियूं था। हाणे इहे केरु आहिनि ऐं कहिड़ा आहिनि, अचो उन्हनि जे बारे में पढ़ूं। अहिड़ा जानदार जेके ॿियनि मेज़बान जानदारनि मां तयारु थियल ग़िज़ा अहिड़ी तरह हासिल कनि जो उहे पंहिंजी ग़िज़ाई ज़रूरत पूरी कनि
ऐं मेज़बान खे कोई फ़ाइदो न ॾियनि पर नुक़सानु ॾियनि त उन्हनि खे मुफ़्तख़ोर जानदार चइबो आहे। जीअं आकाश बेल ॿूटो ॿियनि ॿूटनि मां पाणी ऐं लूणियाट चूसे थो ऐं ॼोर या मच्छर ॿियनि जानवरनि मां रतु चूसे पंहिंजी ग़िज़ाई ज़रूरत खे पूरो कनि था। हाणे इहे ॿई जेके क़िस्म हिते बयानु कया विया आहिनि इहे जेकॾहिं ॿियनि जानदारनि मां जॾहिं पंहिंजी ग़िज़ा हासिलु कनि था त उन ई अमल जे दौरान उन्हनि मेज़बान जानदारनि खे कंहिं न कंहिं तरह जो को न को नुक़सान बि पहुचाइनि था। इन जी वजह जे करे हिननि खे मुफ़्तख़ोर जानदार ऐं पैरासाइटिक ऑर्गेनिज़म सॾियो वेंदो आहे। हाणे अचो ॿियो क़िस्म पढ़ियो। हीअ आहे हिक ॿिए ते भाड़ीदड़ जानदार जंहिंखे अंग्रेज़ी में सिम्बियोटिक ऑर्गेनिज़म चवंदासीं। अहिड़ा जानदार जेके पंहिंजी खुराक ॿियनि जानदारनि मां अहिड़ी तरह हासिल कनि जो उन्हनि खे कोई नुक़सान न पहुचाइनि पर उन्हनि मेज़बान जानदारनि खे फ़ाइदो पहुचे त अहिड़नि जानदारनि खे हिक ॿिए ते भाड़ीदड़ जानदार चइबो आहे। जीअं नाइट्रोजनी बैक्टीरिया जेको ॿूटनि जे पाड़ में रहे थो। हाणे इहो बैक्टीरिया हवा मां नाइट्रोजन खे इस्तेमालु करे पंहिंजी ग़िज़ा बणाए थो ऐं वरी ॿूटे जे पाड़ में रही करे जेका नाइट्रोजन ज़मीन जी जेका फर्टिलिटी वारो कंपोनेंट आहे उहो वरी उन ॿूटे खे मुहैया करे थो त जीअं उन ॿूटे खे फ़ाइदो पए। अहिड़ी तरह सां वरी फंजई ऐं अलजी जे विच में ॻंढापो। हाणे इहे बि हिक ॿिए खे ग़िज़ा बि ॾियनि था ऐं हिक ॿिए खे फ़ाइदो ॾियनि था पिया। त अहिड़े क़िस्म जा जानदार जेके आहिनि उहे हिक ॿिए ते भाड़ीदड़ जानदार यानी सिम्बियोटिक ऑर्गेनिज़म सॾिया वेंदा आहिनि। हाणे अचो असांजो नेक्स्ट जेको ग्रुप आहे उहो गंधखोर जानदार यानी सेप्रोफाइट ऑर्गेनिज़म। जीअं हिते लफ़्ज़ गंधखोर ई अचे थो पियो त ग़ालिबन ई गंध सां ई वाबस्ता थियनि था। हाणे अचो हुन जे बारे में पढ़ूं। अहिड़ा जानदार जेके पंहिंजो खाधो मुअल ऐं सड़ियल नामियाती मादनि मां हासिलु कनि उनखे गंधखोर जानदार चइबो आहे। हीउ जानदार पंहिंजे खुमीरनि यानी इंज़ाइम्स खे खाधे जे मादनि खे पंहिंजे जिस्म खां ॿाहिरि कढनि था जेके पेचीदनि खाधनि खे यानी वॾनि खाधनि जे कंपोनेंट खे सादनि नमूननि में यानी नंढनि टुकड़नि में या नंढनि मादनि में टोड़ीनि था ऐं तवानाई लाइ इस्तेमालु कनि था। जीअं फंजाई यानी खुंबियूं ऐं बैक्टीरिया वग़ैरह आहिनि। हाणे अहिड़े क़िस्म जा जेके जानदार हूंदा आहिनि उनखे असां सेप्रोफाइट यानी गंधखोर जानदार सॾियूं था पिया। नेक्स्ट जेको असांजो क़िस्म आहे उहो आहे हर शइ हज़म कंदड़ जानदार यानी होलोज़ोइक जानदार। इहे उहे जानदार आहिनि जेके पेचीदनि नामियाती मादनि खे टोड़ण खां सवाइ पंहिंजे जिस्म जे अंदरि दाख़िल कनि था ऐं टोड़नि था। माना जिस्म जे अंदरि दाख़िल करे पोइ टोड़नि था। पोइ उन्हनि जा खुमीर यानी इंज़ाइम खाधे खे अहिड़ी तरह हज़म कनि था जीअं उन्हनि जे जिस्म में हज़म थियल खाधो जिस्म में जज़ब थी वञे ऐं अणहज़म थियल खाधो ॿाहिरि निकाल थी वञे। जीअं एमोबिया जानवर ऐं इंसान ज़ात वग़ैरह आहिनि। हाणे ही अहिड़ा जानदार आहिनि जिनखे असां हर शइ हज़म कंदड़ जानदार यानी होलोज़ोइक सॾियूं था। ही फर्दर अञा वधीक क़िस्मनि में विराइजी बि वञे थो पियो जीअं हर्बीवर आहे कार्निवर आहे ऑमनीवर आहे। इन ते वधीक अॻिते हली करे डिस्कस कयूं था पिया। हाणे पंजूं जेको क़िस्म आहे जानदारनि जो उहा आहे गोश्तखोर जानदार जंहिंखे असां अंग्रेज़ी में कॉर्निवर्स ऑर्गेनिज़म सॾियूं था पिया। हाणे ही उहे जानदार आहिनि जेके पंहिंजी ग़िज़ाई ज़रूरतनि खे पूरी करण लाइ ॿियनि जानदारनि जे गोश्त या मांस ते गुज़ारो कनि था। अहिड़नि जानदारनि खे गोश्तखोर जानदार चइबो आहे। जीअं शींहं आहे बिगड़ आहे वग़ैरह वग़ैरह जंहिंखे अंग्रेज़ी में कॉर्निवर चवंदा आहियूं। हीअ तव्हां तस्वीर ॾिसो था हिकिड़े शींहं खे ॾेखारियो वियो आहे जेको ॿियनि जानदारनि जो मांस यानी गोश्त खाई रहियो आहे। हेॾां वरी हिकिड़े ॿूटे जो क़िस्म बि ॾेखारियो वियो आहे। कुझु साथी परेशान थींदा त ॿूटा बि शायदि गोश्तखोर थी सघनि था। बिल्कुलु हिकिड़ा प्लांट ॿूटा अहिड़ा बि आहिनि जिनखे असां कार्निवर्स प्लांट यानी गोश्तखोर ॿूटा सॾींदा आहियूं। उहे अहिड़े क़िस्म जा हूंदा आहिनि जीअं हे तव्हांखे हिकिड़ो ॿूटो ॾेखारियो वियो आहे जंहिंजो जेको ॿूटे जो हीउ पार्ट आहे इहो हिकु मख खे पंहिंजे अंदरि फासाए करे जज़ब करण जी कोशिशि करे थो पियो। जेकॾहिं के साथी इन्हनि ॿूटनि जे बारे में ॼाणणु चाहिनि था त यूट्यूब ते तव्हां जेकॾहिं कार्निवर प्लांट लिखी करे सर्च कंदव त अहिड़े क़िस्म जा वीडियो निकिरी ईंदा जेके ॿूटनि खे लाइव तव्हांजे साम्हूं मुख़्तलिफ़ क़िस्म जे मांस वारी शयुनि खे हज़म कंदे या खाईंदे ॾेखारिया वेंदा। हाणे अचो नेक्स्ट पोर्शन ते हलूं। अॻियूं जेको असांजो जानदारनि जो क़िस्म आहे उहो आहे सब्ज़ी खोर जानदार यानी हर्बीवर्स। यानी ही अहिड़ा जानदार आहिनि जेके पंहिंजी ग़िज़ाई ज़रूरतुनि खे पूरो करण लाइ सिर्फ़ु ॿूटनि ते गुज़ारो कनि था यानी ॿूटा खाइनि था। उन्हनि खे सब्ज़ी खोर जानदार चइबो आहे। जीअं रिढ बकरी गऊं घोड़ो वग़ैरह। माना ही अहिड़ा जानदार आहिनि जेके सिर्फ़ु पंहिंजी ग़िज़ाई ज़रूरतुनि खे पूरो करण लाइ सिर्फ़ु ॿूटा खाईंदा आहिनि कंहिं बि क़िस्म जे जानदार जो मांस या गोश्त नथा वापराइनि। नेक्स्ट जेके असांजे पोर्शन आहिनि उन्हनि में आहिनि सभु कुझु खाईंदड़ यानी घणखोर जानदार आमनीवर्स, जीतखोर जानदार यानी इंसेक्टिवर्स ऐं फ्रगिवर्स यानी मेवो खाईंदड़ जानदार। हाणे अचो सभ खां पहिरियों ऑमनीवर्स जे बारे में पढ़ूं। यानी अहिड़ा जानदार जेके पंहिंजी ग़िज़ाई ज़रूरतुनि लाइ ॿूटनि ऐं ॿियनि जानवरनि जे गोश्त ऐं मांस खे इस्तेमालु कनि था उन्हनि खे घणखोर जानदार चइबो आहे। जीअं इंसान काकरोच सेड़ वग़ैरह।
यानी ही अहिड़ा जानदार आहिनि जेके ॿूटनि खे बि पंहिंजी ग़िज़ा लाइ इस्तेमालु कनि था ऐं ॿियनि जानदारनि जे गोश्त ऐं मांस खे बि इस्तेमालु कनि था, यानी ॿई शयूं इस्तेमालु कनि था पिया। अहिड़े तरह सां उन खां पोइ आहे जीतखोर जानदार यानी इंसेक्टिवर। ही अहिड़ा जानदार आहिनि जेके पंहिंजी ग़िज़ाई ज़रूरतुनि खे पूरो करण लाइ जीतनि खे खाइनि था ऐं जीतनि ते गुज़ारो कनि था, ऐं इन्हनि खे जीतखोर जानदार चइबो आहे, जीअं किरड़ी ऐं ॾेॾर वग़ैरह। तव्हां अक्सर नोट कयो हूंदो ही मुख़्तलिफ़ नड़नि जीतनि खे खाई पंहिंजी ज़रूरतुनि खे पूरो कनि था। उन खां पोइ नेक्स्ट पोर्शन आहे असांजो मेवो खाईंदड़ जानदार यानी फ्रगीवर्स। ही अहिड़ा जानदार आहिनि जेके पंहिंजी ग़िज़ाई ज़रूरतुनि खे पूरो करण लाइ मेवनि खे खाइनि था ऐं उन्हनि खे मेवो खाईंदड़ जानदार सॾिजे थो, जीअं तोतो ज़ैतून ऐं इंजीर वग़ैरह खे खाए थो पियो। अहिड़े क़िस्म जे जानदारनि खे मेवो खाईंदड़ जानदार सॾिबो आहे। साथियो, हाणे अचो त इन्हनि जानदारनि जी ग़िज़ाई ज़रूरतुनि वारी कैफ़ियतुनि में असां माहौलियाती सिलसिले जे लिहाज़ सां जानदारनि खे केतिरनि हिसनि में विराए सघूं था, अचो उन जे बारे में पढ़ो। माहौलियाती सिलसिले जे लिहाज़ सां जानदारनि खे टिनि हिसनि में विराए वियो आहे। हिकिड़ो अहिड़ो आहे जंहिंखे असां खाधो पैदा कंदड़ जानदार यानी प्रोड्यूसर सॾियूं था पिया। ॿिया हूंदा आहिनि वापराईंदड़ यानी सार्फिन, जंहिंखे असां अंग्रेजी में कंज़्यूमर सॾियूं था, ऐं टियां हूंदा आहिनि ख़ाज कंदड़ या टोड़ींदड़ यानी डीकम्पोज़र जानदार। हाणे इहे कहिड़ा आहिनि, अचो उन्हनि जे बारे में पढ़ो। खाधो पैदा कंदड़ जानदार यानी प्रोड्यूसर इहे ॿूटा हूंदा आहिनि, यानी जेके बि प्लांट ऐं ॿूटा आहिनि उहे रोशनीअ जी मदद सां पाण खुराक तयारु कंदा आहिनि। उन करे ॿूटनि खे माहौल जे सिलसिले में खाधो पैदा कंदड़ जानदार सॾियो वेंदो आहे। ऐं उहा ई ज़रूरत वारी कैफ़ियत आहे जो ॿूटा पंहिंजी ज़रूरत खे पूरे करण खां पोइ जेको इज़ाफ़ी खाधो जॾहिं पंहिंजे ॿूटनि जे मुख़्तलिफ़ हिसनि में जमा कनि था त उन्हनि खे मुख़्तलिफ़ जानवर खाई करे उन्हनि जी जमा थियल ग़िज़ाई मादनि खे पंहिंजी ज़रूरत लाइ इस्तेमालु कंदे कतब आणनि था पिया। हाणे अचो जेको असांजो नेक्स्ट पोर्शन आहे उहो आहे हिकु वापराईंदड़ यानी सार्फिन, जंहिंखे असां कंज़्यूमर चवंदासीं, ऐं ॿियो आहे ख़ाज कंदड़ यानी टोड़ींदड़ डीकम्पोज़र। हाणे वापराईंदड़ यानी सार्फिन यानी कंज़्यूमर छा आहिनि, अचो उन जे बारे में पढ़ो। समूरा जानवर पंहिंजी खुराक ॿियनि जानदारनि मां हासिलु कंदा आहिनि, उन करे माहौल जे सिलसिले जे लिहाज़ सां उन्हनि खे वापराईंदड़ चइबो आहे या उनखे सार्फिन बि चवंदा आहियूं। हाणे ॿूटनि मां उहो पंहिंजी खुराक हासिलु कनि था या ॿियनि जानवरनि मां पंहिंजी खुराक हासिलु कनि था, इन जे करे हू वापराईंदड़ सॾिजनि था पिया ऐं ही पंहिंजे अंदरि ग़िज़ा पंहिंजी तयारु नथा कनि पिया, इन जे करे ही प्रोड्यूसर न आहिनि। यानी प्रोड्यूसर ॿूटा हूंदा आहिनि ऐं प्लांट खां पोइ एनिमल जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ कंज़्यूमर जी कैटेगरी में शुमार थियनि था। उन खां पोइ आहे ख़ाज कंदड़ यानी टोड़ींदड़ डीकम्पोज़र। बैक्टीरिया ऐं फंजई अहिड़ा जानदार आहिनि जेके मुअल जानवरनि या सड़ियल ॻरियल ॿूटनि खे ग़िज़ाई ज़रूरत लाइ कमु आणनि था। उन्हनि मां मादनी नेकाल ख़ारिज कनि था, जीअं ज़मीन मां मिलंदड़ गैस, पेट्रोल वग़ैरह। अहिड़नि जानदारनि खे माहौल जे लिहाज़ सां टोड़ींदड़ या ख़ाज कंदड़ चइबो आहे, जंहिंखे अंग्रेज़ी में असां डीकम्पोज़र चवंदा आहियूं। साथियो, हिते हिकिड़ी शइ क्लियर कंदा हलूं त जेको असां कंज़्यूमर यानी वापराईंदड़ सार्फिन खे पढ़ियोसीं त इहे कंज़्यूमर बि अञा वरी वधीक मुख़्तलिफ़ हिसनि में डिवाइड थियनि था, जिन में असां उन्हनि जो प्राइमरी कंज़्यूमर चऊं था पिया, सेकेंडरी कंज़्यूमर ऐं टर्शरी कंज़्यूमर चऊं था। हाणे उहे कीअं थींदा आहिनि, यानी प्राइमरी कंज़्यूमर असां उनखे चवंदासीं यानी अहिड़ा जानदार जेके डायरेक्ट ॿूटनि खे पंहिंजी ग़िज़ा बणाईंदा हुजनि, जीअं ही जीत ॾेखारे वियो आहे, गऊं आहे, बकरी आहे, माना अहिड़ा जानदार जेके ॿूटनि खे पंहिंजी खुराक ठाहिनि, उहे जानवर प्राइमरी कंज़्यूमर शुमार थींदा आहिनि। ऐं सेकेंडरी कंज़्यूमर वरी उहे हूंदा आहिनि जेके जानवर वरी प्राइमरी कंज़्यूमर्स वारा जेके जानदार हूंदा आहिनि उन्हनि खे पंहिंजी ग़िज़ा बणाइनि। जीअं हिते ॾेॾर ॾेखारे वियो आहे, ॾेॾर हिन जीत खे खाई पंहिंजो गुज़ारो कंदो, त हीअ असांजो ॾेॾर सेकेंडरी कंज़्यूमर में शुमार थींदो। साॻे तरह सां जेकॾहिं इंसानु आहे उहो बकरीअ जे गोश्त खे खाए थो, रिढ जे गोश्त खे खाए थो या मेह जे गोश्त खे खाए थो, त उहो बि सेकेंडरी कंज़्यूमर में शुमार थींदो। ऐं टियों असांजो हूंदो टर्शरी कंज़्यूमर। टर्शरी कंज़्यूमर वरी उहे थींदो जेको असांजो जेको सेकेंडरी लेवल ते जेको जानदार हुयो उनखे वरी पंहिंजी ग़िज़ा बणाए, यानी उहो जानवर जेको ॿिए माना मांस खाइण वारे जानवर खे पंहिंजी ग़िज़ा बणाए, त उनखे असां टर्शरी चवंदासीं। ऐं अहिड़े तरह सां इहो कंज़्यूमर जो ग्रुप अॻिते वधंदो हलंदो। ईअं असां प्राइमरी कंज़्यूमर, सेकेंडरी कंज़्यूमर ऐं टर्शरी कंज़्यूमर चऊं था पिया। साथियो, ही हुया जेके ग़िज़ाइत ऐं ग़िज़ा खे इस्तेमालु करण जा मुख़्तलिफ़ तरीक़ा ऐं ग़िज़ा जे बुनियाद ते जेके मुख़्तलिफ़ जानवरनि जा ग्रुप थियनि था उहे जेके तव्हांजे साम्हूं पेश कयासीं। उमेद आहे त तव्हांखे तक़रीबन जानदारनि जी ग़िज़ा हासिलु करण जे तरीक़े खे सम्झियो हूंदो ऐं उन्हनि जे बारे में ॼाण मिली हूंदी। इंशाअल्लाह नेक्स्ट टाइम नेक्स्ट मौज़ू सां गॾु तव्हांजे साम्हूं पेश थींदासीं, जंहिंमें अहम मौज़ू हूंदो त इंसान जेका ग़िज़ा हासिलु करे थो उन में कीमियाई मादा कहिड़ा कहिड़ा आहिनि ऐं उन ग़िज़ा जी असांजे जिस्म जे मुख़्तलिफ़ उज़वनि खे ज़रूरत कीअं हूंदी आहे। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।